त भाई कालाबाग डैम को ठहंदो या न ठहंदो या दरिया ते को कैनाल अड़े सघे थो या नथो अड़े सघे तॾहिं बि पलीअ साहब ॻाल्हि कई या वॾी साज़िश पई थिए। सिंधु दरिया उन जा असां हिसेदार आहियूं। रुगो सिंधु दरिया न पर सिंधु दरिया से गॾु शामिल जेके ॿिया दरिया उन में शामिल थियनि था, झेलम, चनाब, रावी, सतलज, ब्यास, जेके पंज नद में सिंधु दरिया में अची शामिल थियनि था उन जा बि असीं हिसेदार आहियूं। उन जो पाणी असांखे मिलणु खपे। पर थिए छा थो त हू टोटल जेके दरिया जा टे दरिया अयूब खान विकिरो करे इंडिया खे ॾेई छॾिया, टे दरिया सुकी विया। बाक़ी उन दरिया के जीअरो रखण जे लाइ सिंधु मजा कैनाल झेलम में, झेलम मजा कैनाल चनाब में, चनाब मजा कैनाल रावी में, रावी मजा कैनाल सतलज में, ई दरिया जेका का शाख सुकी वञे त पोइ विचां कोई कट लॻाइजे, ई कट लॻाए उन टे दरिया जेका आहे उहो उन हलाया ऐं असांजे सिंध जो पाणी जेका आहे उहो पंजाब जो मखसूस टोलो आहे उहो खणी वियो। जॾहिं इन्हनि टे दरिया विकिरो कया उन टाइम सिंध जी आबादी जेका थींदी हुई उहा थींदी 1 करोड़ 34 लख एकड़ ऐं पंजाब जी आबादी थींदी 1 करोड़ 70 लख एकड़।